मीरपुर माथिलो मां वॾी ईंदालू त 5 ॾींहं अॻु डैरकी मां अगवा थियल मासूम नाबालिग नींगर मोहम्मद कासिम भुट्टो जी बाज़ियाबी लाइ भुट्टो बिरादरी समेत मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि STP जो मरकज़ी वाइस चेयरमैन एडवोकेट ॾियाम अब्दुल फतह समेजो मारूफ बिल्डर ऐं मकानी इलेक्शन में उम्मीदवार हाजी पीर बख्श भट्टी लियाकत एवान मियां अब्दुल रशीद कादरी ऐं ॿियनि अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त एतिरा ॾींहं गुज़रण बावजूद डैरकी पुलिस तोड़े SSP घोटकी मुगवी नींगर जी बाज़ियाबी लाइ के बि उपा न वरिता। हिन सिलसिले में STP जे मरकज़ी वाइस चेयरमैन ॾियाम अब्दुल फतह समेजो हाजी पीर बख्श भट्टी लियाकत एवान सादिक लिगारी ऐं ॿियनि चयो त असां भुट्टो बिरादरी सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। हिननि चयो त ॾाढ खिलाफ़ हमेशा अॻिबिरा रहंदासीं। हिन मौक़े ते SHO डैरकी अतर चनू चयो त असां मुगवी खे तलाश करे रहिया आहियूं, इंशाअल्लाह जल्द रिज़ल्ट ॾींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।